दोस्तो जेकॾहिं अव्हां ॿकिरियुनि जे कारोबार मां सुठो नाणो कमाइणु चाहियो था त अव्हां वटि रिथाबंदी बि सुठी हुजणु खपे। हीउ कचो रस्तो अव्हां ॾिठो आहे जेको असां मंज़ूरु कराए छॾियो आहे ऐं हिन बजट में इहो रस्तो पको थी वेंदो। नतीजे में असांजी जेका पहुच आहे पंहिंजे फार्म हाउस ताईं उहा सवली थी पवंदी। हीउ फार्म हाउस जो ॿाहिरियों मंज़रु आहे, मेन गेट आहे। अचो त अॼु तव्हांखे असां रूमी गोट फार्म घुमायूं त अंदरि उनजो कहिड़ो कहिड़ो सिस्टम आहे। असां वटि अञा ताईं कमु हली रहियो आहे ऐं इहो कमु हलंदो, अञा बि 2-3 महीना कमु हलंदो। काफ़ी सारियूं शयूं असांजे दिमाग़ में आहिनि, पर आउं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश थो करियां त वीडियो ॾिसण खां अॻु में तव्हां जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त महिरबानी करे उनखे तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट करे असांखां सुवाल पुछो। हीअ असां जिथे गाॾी तव्हां ॾिसो था इहा नर्सरी आहे, परियां पासे में ऑफिस आहे ऐं इहे वण ॾिसो था न, असां वण लॻाया आहिनि। हीअ असांजो शेड आहे ॿकिरियुनि जो। हेठां वरी असां जूं ही कुकड़ियूं आहिनि, यानी हिते असां कुकड़ियुनि जो सिस्टम रखियो आहे, पर देसी कुकड़ियूं। जेकॾहिं फार्मी कुकड़ियूं हूंदियूं त ज़ाहिर आहे उनखे जेका फीड आहे उन में तमामु घणी बदबू थी हुजे ऐं उनजी बैक्टीरियाज़ वग़ैरह वरी असांजे ॿकिरियुनि खे बि असरअंदाज़ उन्हनि ते थी सघनि था। तंहिं करे असां जेको आहे सो ही देसी कुकड़ियूं रखियूं आहिनि, उनखे चारो ॿारो हेठि ॾींदा आहियूं। अञा हिन जूं खुॾियूं जदीद बुनियादनि ते ठाहिणियूं आहिनि। हिन जो जेको आहे सो नेचर मूजिबि, जीअं हीउ लकिड़ो तव्हां ॾिसो था असां सिधो हणी छॾियो आहे, कुकड़ जी इहा नेचर आहे त उहो मथां जी जॻह ते वेहंदो आहे, भितियुनि ते वेहंदो, कंहिं काठ जे उन ते वेहंदो। हीअ नंढड़ा ॿचा आहिनि, ताज़ा ताज़ा ॿचा, इहे जेके हाणे 2-3 ॾींहं थिया आहिनि हिननि खे त इहो कुकड़ पंहिंजो फोड़िया आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त ॿकिरियुनि सां गॾु जेकॾहिं तव्हां वटि कुकड़ियुनि जो कारोबार बि आहे त न रुॻो तव्हांजे रूटीन जा ख़र्च निकिरंदा, पर ॿकिरियुनि जो बि वॾो जेको ॿकिरियुनि ते ख़र्च अचे थो उहो बि निकिरी ईंदो। हीअ ऑफिस जा मंज़र आहिनि पासे में। हा, तव्हां ॾिसो पिया त नर्सरी क़ाइमु थियल आहे ऐं हीअ असांजो वर्कशॉप आहे ऐं असां ॼारी लोह जी ॼारी सां पंहिंजे वणनि खे चौतरफ़ उन्हनि खे असां फेराए बचाए रखियो आहे। हीअ छेला आहिनि जेके ख़ासि चारो खाई रहिया आहिनि, कुर्बानी जा ई छेला आहिनि। उन्हनि खे असीं मकई ऐं ॿियो पंहिंजो गिह जा बि 2 चमचा असीं उन्हनि खे विझी ॾियूं था त हीअ छेला आहिनि। तव्हां ॾिसो पिया त केॾा ख़ूबसूरत आहिनि। इन्हनि छेलनि खे असीं ॾियूं था चारो। ज़ाहिर आहे सिहतमंद छेलो हूंदो त तव्हां सुठो नाणो कमाए सघंदव, पर जेकॾहिं छेलो सिहतमंद न हूंदो त उनजा पैसा बि एतिरा न करे सघंदो। तंहिं करे कारोबार जा इहे उसूल आहिनि त तव्हां पंहिंजो जेको जानवर आहे, ॿकिरी आहे या वॾो माल आहे, त उनखे सिहतमंद ऐं मतारो रखो ऐं जेकॾहिं तव्हां उनखे मतारो रखण में कामयाबु थियो था त तव्हांजी कामयाबी आहे। ज़ाहिर आहे उहो यकदमि जेको आहे सो फर बि ॾींदो उहो जानवर ऐं सॻो हूंदो त ॿकिरियुनि खे जेको आहे सो उनजी ब्रीडिंग बि करे सघंदो ऐं ॿकिरियूं ढुकियूं बि जल्दी थींदियूं ऐं ॿकिरियूं सॻियूं हूंदियूं त उन्हनि जे लाइ बि इहा फ़ाइदे वारी ॻाल्हि आहे। त इहे सभई जेके उसूल आहिनि उहे उसूल अव्हांखे ज़हन में रखणु खपनि। हाणे हिन वक़्तु ही वाड़ी आहे, वाड़ी में बीठा आहिनि। तव्हांखे अॻे वीडियोनि में वीडियोज़ में अव्हांखे ॿुधाए चुको आहियां त हीअ जेके आहिनि से उहे वाड़ी में बीठल ॿकिरियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु छेला बि आहिनि जेके हिन वक़्तु पाणी बि पी रहिया आहिनि। यादि रखणु खपे त ॿकिरियुनि खे जॾहिं बि तव्हां चारो ॾियो था त उन महिरबानी करे हिकिड़ो गैप ॾेई, 5-10 मिंटनि जो गैप ॾेई, 5-10 मिंटनि जो छा तव्हांखे कलाक जो गैप ॾियणो आहे त उनखां पोइ तव्हां पाणी ॾियो ॿकिरियुनि खे त जीअं ॿकिरियुनि खे आफरी जी बीमारी न थिए। हीअ असांजूं भरियूं जेके आहिनि उहे ॿकिरियूं आहिनि, हीअ असां पिड़ी था वठी आया हुआसीं। इन मां इहे 2 ढुकियूं आहिनि। हाणे जॾहिं फर थींदा त हिन जे कननि जी हिकिड़ी ख़ासि ट्रीटमेंट थींदी आहे, तॾहिं वञी हिन जा कीटा कन थींदा आहिनि। अक्सर माण्हू उन जे कीटनि कननि जा खे ॾिसी ऐं उनजो शौक़ु उन्हनि खे जाॻंदो आहे त भरियूं ॿकिरियूं धारजनि ऐं पोइ ॾाढो महांगियूं उहे ॿकिरियूं वेंदियूं आहिनि। हितां ॿकिरियूं असांजूं मथे वेंदियूं आहिनि। हीअ जेको तव्हां ॾिसो पिया शेड ते चढ़ंदियूं आहिनि। जॾहिं ॾींहं जो घुमी फिरी कॾहिं कॾहिं ॿाहिरि बिरुनि ॿकिरियुनि खे कढंदा आहियूं, शेड ते असांजो माण्हू सुम्हंदो आहे। का ॿकिरी ओचितो किथे फासे थी, किथे का रड़ थी करे, का दांह थी करे। हीअ फरनि जो केज आहे जंहिंमें असां ॼारी वेड़े छॾी आहे त मथां फर किथे ॿाहिरि निकिरे या उनखे को वॾो जेको आहे सो कुझु फर असांजा वॾा थी विया आहिनि जेके हेठि ॿकिरियुनि सां शामिलु थी विया आहिनि, बाक़ी कुझु ई आहिनि।
हाणे असांजो प्रोग्राम आहे त हिननि खे असीं पंहिंजो रसे में कपिड़ो ॿधी ऐं उहो टंगे छॾींदासीं त उन मां हू गाहु खाईंदा रहनि। हीअ ॿकरी आहे, हीअ वेठी आहे मथे, हाणे हिन गाहु खाई ड्रहो कयो आहे, तंहिं करे पाणी अचे मथे वेठी आहे, या वरी पंहिंजे फर जे लाइ मथे हीअ हली आई आहे। हिननि वटि जो बंदोबस्तु ज़बरदस्तु थियल आहे, मथां पको हले थो। गर्मी खां असांजी हतुल इम्कान या कोशिशि हूंदी आहे त ॿकरियुनि खे बचायूं, त मथे असांजे शेड में 4-5 पखा लॻल आहिनि। ऐं हीअ जेका तव्हां लाइट ॾिसो था, ॿरंदड़ लाइट ॾिसो था, इहा मच्छरनि जी आहे। इहा लाइट मच्छरनि खे अट्रैक्ट कंदी आहे ऐं मच्छर पाण ई पंहिंजो पाण खे जेको आहे सो इन जे हवाले कंदा आहिनि। हीअ असांजी CCTV कैमरा आहे। असां उनखे अंदरि ॿकरियुनि जी एक्टिविटी खे ॾिसंदा रहंदा आहियूं। ऐं हीअ असांजो बाउल आहे जंहिंखे हथु लाहिण सां पाणी हिन में ईंदो आहे, ऐं ॿकरियूं जीअं मुंहुं विझंदियूं त पाणी हलणु शुरू थी वेंदो, ऐं पाणी हलणु शुरू थी वेंदो। जेकॾहिं उञ हूंदनि त हू ज़रूरु पीअंदियूं उतां। असां सफ़ाई रोज़ु कराईंदा आहियूं। ऐं हीअ जेको तव्हां ॾिसो था अंदरि लाइटिंग जो सिस्टम, पखनि जो सिस्टम, ऐं वरी काठ सां जेके असां हुनजा नंढा नंढा केजिस ठाहिराया आहिनि, त उन्हनि में के फरनि जा आहिनि, के वॾनि ॿकरियुनि जा आहिनि, के ढुकियुनि ॿकरियुनि जा आहिनि, के छेलनि जा आहिनि। त ईअं असांजा 7-8 केजिस आहिनि। ऐं नसुल बि आहिनि ॿकरियुनि जा। के ॿकरियूं पटेरियूं आहिनि, के वरी असांजूं लोकल ॿकरियूं आहिनि, के भरियूं ॿकरियूं आहिनि। त हर हिक जे लाइ असां अलॻि अलॻि इहो सॼो सिस्टम ठाहियो आहे। हाणे हीअ तमामु घणी लाइट ॾिसो था न, सिजु साम्हूं आहे, हुनजे करे तव्हांखे ईअं थो ॾिसण में अचे हाणे ॿकरियूं फर बि हेठि आहिनि, ऐं ॿियूं कुझु ॿकरियूं ॿाहिरि आहिनि, वाड़ी खां बि ॿाहिरि आहिनि, ऐं हीअ अंदरि वाड़ी में वेठियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां सम्झो था त अव्हांखे बहितरु नाणो कमाइणो आहे, त पोइ तव्हांखे 2-4 शयूं इंतिहाई ज़रूरी आहिनि जेके ज़हन में रखणियूं आहिनि। हिकिड़ो त सिहतमंद तव्हांजो माल हुजे, मैनेजमेंट तव्हांजी ज़बरदस्तु हुजे, वैक्सीनेशन जेके 4-5 आहिनि उहे लाज़मी तव्हांखे वक़्त ते कराइणियूं आहिनि, ऐं चारो जेको आहे उहो भरपूर ॾियो ॿकरियुनि खे। ॿकरियूं वाहिद जानवर आहे जेको हर वक़्तु खाईंदो रहंदो आहे। ऐं वण ज़रूरु पोखियो त जीअं गर्मी शदीद थिए त ॿकरियूं उन्हनि वणनि हेठां अचे वेहनि, ऐं उन्हनि खे उहा गर्मी न लॻे, छाकाणि त हुनजी नेचर में इहा शइ मौजूदु आहे। हीअ असां पाम जा कुझु वण हया आहिनि। हीअ गाहु सुको आहे, हीअ सुको चारो आहे जेको असां गॾु कंदा था वञूं। ऐं जॾहिं असांखे ज़रूरत पई त लूसण सां असीं मिक्स करे, हीअ बरसीन सां कटे, जेको आख़िरी लाभ हुयो त बरसीन कटे असां रखे छॾी। हीअ वरी असांजी मशीन आहे जंहिंमें असीं दाणे वारा चारा उहे ठाहींदा आहियूं, उनजो पाउडर बि ठाहींदा आहियूं, ॾारो बि कंदा आहियूं। उन में कणिक जो ॾारो करणु चाहियूं या जेको बि असीं उन में करणु चाहियूं त हीअ उनजी आहे। परियां उनजे वरी हीअ असां अन्न रखे छॾियो आहे त जीअं अच्छा। हाणे जेको असीं चारो ॾींदा आहियूं उनजे लाइ इहो कांटो आहे नंढो, जेको कंप्यूटराइज़ कांटो आहे। त इहो कांटो ते असीं बाक़ाइदे तोरे पोइ असीं चारो ॾींदा आहियूं माल खे। ऐं हीअ अंदरि ऊंदहि आहे, हीअ असांजो वर्कशॉप आहे। वर्कशॉप जो कमिरो आहे जंहिंमें असांजूं मशीनूं बि रखियल आहिनि, गाह जूं कटण जूं मशीनूं बि रखियल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हीअ ॾिसो था न, दवाउनि जो बि सिस्टम असां वटि मुकमिल मौजूदु आहे। असां राति जो एमरजेंसी में ज़ाहिर आहे कंहिं डॉक्टर खे कोन सॾाए सघंदासीं, नतीजे में असां वटि पंहिंजूं दवाऊं मौजूदु आहिनि। हिकिड़े मिनी क़िस्म जो मेडिकल स्टोर बि असां वटि मौजूदु आहे। ऐं उन सां गॾोगॾु असां वटि तक़रीबन हर शइ पंहिंजी आहे। हथोड़े खां वठी हर शइ असां वटि पंहिंजी आहे। हीअ असां ॿकरियूं ॿाहिरि मैदान आहे, इहे तव्हां ॾिसो पिया लकड़ा लॻा पिया आहिनि। इहे दरअसल ॼारियूं आहिनि, वणनि खे ॼारियूं आहिनि। जेके बबुर जा वण असां पोखिया आहिनि, उन्हनि बबुर जे वणनि खे असां ॼारी ॾेई छॾी आहे त जीअं ॿकरियुनि खां बचाए हिननि खे वॾो करे सघिजे। सभु कुझु करे सघिजे थो, रुॻो हिमत खपे, हौसलो खपे, ऐं बुर्दबारी खपे, त यकीननि असां पंहिंजे कारोबार में वॾे पैमाने ते कामयाबु थी सघूं था। दोस्तो, हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे गुज़ारिश कंदो हलां त तव्हां पंहिंजो कारोबार हिकु ॿकरी खां बि शुरू करे सघो था, 5 खां बि शुरू करे सघो था। ऐं ज़रूरी न आहे त तव्हां हेॾो वॾो सेटअप ठाहियो, तव्हां नंढे पैमाने ते बि कारोबार शुरू करे सघो था। पर कारोबार ज़रूरु कयो। कारोबार बावकार ज़िंदगी जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं तव्हां जॾहिं कारोबार कंदो उन में कॾहिं नुक़सानु बि पवंदो, पर जिथे नुक़सानु पवंदो फ़ाइदो बि उतां ई पवंदो। जिथे शइ विञाइबी आहे लभंदी बि उतां ई आहे। सो आऊं तव्हांखे गुज़ारिश थो करियां त रूमी गोट फार्म जे यूट्यूब चैनल खे अव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, ऐं कमेंट करे असांखां सुवाल पुछो त जीअं असां हिक ॿिए खे सेखारियूं। अव्हां मां केतिरा असांजा ॾिसंदड़ उहे माहिर हूंदा। सो साथ सलामत
सिंध सलामत ख़ुशि हुजो।